अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा वज़ीर आज़म इमरान खान चयो है त हुकूमत गरीब तबके ते भार घट करण जे लाइ हर मुमकिन कदम खणी रही है। एहसास राशन कामयाब पाकिस्तान किसान कार्ड ऐं ॿिया प्रोग्राम गरीबन खे रिलीफ ॾियण लाइ जारी कया। वज़ीर आज़म जी सदारत गेट प्राइस कंट्रोल जे हवाले सां इजलास थियो, जंहिं में वफ़ाकी वज़ीर हमाद अज़हर, फवाद चौधरी, खुसरो बख्तियार, फ़खर इमाम, फरूक नसीम, नाणे वारो सलाहकार शौकत तरीन, शहजाद अकबर, शहबाज गुल ॿिया शरीक थिया। जॾहिं त FBR चेयरमैन, चीफ सेक्रेटरी पंजाब बलोचिस्तान ऐं KP जा वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई। इजलास में खंड जे स्टॉक ऐं क़ीमतुनि जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिं में ॿुधायो वियो त हिन वक्त मुल्क में वॾे मिक़दार में खंड मौजूद आहे। सिंध जे शुगर मिल्स जी बंदिश वारे फैसले सां क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो। इजलास में फैसलो कयो वियो त खंड जे मुकमिल स्टॉक खे मार्केट में आंदो वेंदो ऐं 15 नवंबर खां पूरे मुल्क में गन्ने जी शर्निंग जो आगाज़ कयो वेंदो। उन दौरान कृषि कानून ते सख्ती सां अमल दरामद खे यकीनी बनायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।